मुख्तलिफ़ खातन में भर्ती लाइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन द्वारा 2019 में गॾियल चटाभेटी वारो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि पारां कराची प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक उन्हनि उम्मीदवारनि खां मालूम कंदासीं संदन कहिड़ा मुतालबा आहिनि। हिते पढ़ाई सां गॾु गॾु स्टूडेंट्स जी पर्सनैलिटी ग्रूम करण ते बि काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। हितां जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगर तव्हां भी कामयाबी हासिल करण चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। असांजो सिंपल हिकिड़ो नंढो मुतालबो आहे। असां CC19 जंहिंखे PCS एग्ज़ाम चइबो आहे उहो असां पास कयो आहे अप्रैल 2020 में, पर अनफॉर्चुनेटली 10 महीना गुज़रण जे बावजूदु असांखे जॉइनिंग न पई ॾिनी वञे। असांजो सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो आहे त जल्द अज़ जल्द असांखे जॉइनिंग ॾेई नौजवाननि में मायूसी जो अंसर ख़तमु थिए। जीअं इन करे असां सिंध गवर्नमेंट खे न्यूज़ चैनल जे तवसुस सां रिक्वेस्ट कयूं था, असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। असां CC 2019 पास कई। 2019 में जंहिंजी रिकमेंडेशन खां पोइ असांखे पास कयो वियो। असां सां गॾु मुख़्तियार कार बि आहिनि, DCs बि आहिनि, असिस्टेंट कमिश्नर भी आहिनि, एग्रीकल्चर ऑफिसर, वेटनरी ऑफिसर, सभी जेके भी असां रिकमेंडेड कैंडिडेट SPSC जा आहियूं उन्हनि खे साल गुज़री वञण खां पोइ बि अञा ताईं जॉइनिंग न पई ॾिनी वञे। इन जे पोयां असां सम्झूं था त सिंध गवर्नमेंट जो AG जेको आहे उहो मुलविस आहे, जीअं असांजी जॉइनिंग खे बेवजह रोके छॾियो आहे। उन जे लाइ असां साल खां एहतिजाज करे रहिया आहियूं। असां कराची प्रेस क्लब ते इहो ॿियो दफ़ो एहतिजाज कयो। पर हिन गर्मी में उस में तव्हां ॾिसी सघो था असां नौजवान सिंध जो मुस्तक़बिल जेके असां सिंध जे अवाम जी ख़िदमत करणु चाहियूं था, असांखे इहो न पे मौक़ो ॾिनो वञे त असां सिंध जे अवाम जी ख़िदमत कयूं। AG जेको सिंध दुश्मन आहे, AG जेको असां नौजवान नस्ल जो दुश्मन आहे, असांजी जॉइनिंग खे रोके रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त AG खे हटायो वञे, असां सभिनी रिकमेंडेड ऑफिसर खे जॉइनिंग ॾिनी वञे, असांखे मौक़ो ॾिनो वञे त असीं सिंध जे अवाम जी ख़िदमत करे सघूं ऐं असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। स्टे असल में ॾिनो आहे उन्हनि खे जेको आहे पहिरियों जेके हुया एक्ट वारनि खे उन्हनि खे त SPSC खे कमु करण लाइ उन्हनि ॾिनो आहे। असांखे सिर्फ़ु इन लाइ रोकियो वियो त SPSC बंदि आहे। हाणे SPSC कमु करे थी पई त पोइ जेके SPSC जेके रिज़ल्ट कढे थी या जेके रिकमेंडेशन्स ॾिए थी त उन्हनि खे बि तव्हां माना अकोमोड कयो न। हाणे छोकिरा 10 महीना थी विया आहिनि या उन खां अलावा साल थी विया आहिनि, छोकिरनि खे जॉइनिंग नथी मिले पई। त असां आला अथॉरिटीज़ खे इहो रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे सिंध जे अवाम खे जेको शऊर छोकिरनि जो आहे, हिन महिल पढ़िया लिखिया छोकिरा हिन महिल रोडनि ते लॻा पिया आहिनि सभई, त एटलीस्ट उन्हनि खे माना कंहिं सुठी जॻह ते एतिरी महिनत करे था अचनि, 7-8 साल 10 साल ॾाढो माना उहो पंहिंजी महिनत करे अचनि था, त उन्हनि खे घटि में घटि किथे अकोमोड त कयो। हिन महिल सभु छोकिरा कुझु DSP मुख़्तियार कार एंटी करप्शन आहिनि, सभिनी खे माना दरपदर कयूं वेठा आहिनि। असांजी इशू दरअसल इहो आहे, असां CC19 पास कई आहे, हाणे असांखे जॉइनिंग नथो ॾिनो वञे। हिनखे 3 जून जेको सिंध हाई कोर्ट स्टेटमेंट ॾिनी आहे उनजे बेस में आहे खाम खां असांजे इशू खे डिले कयो पियो वञे। असां सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो था कयूं त जेतिरो जल्द थी सघे असांजे हिन इशू खे सॉल्व कयो वञे ऐं असांखे ईअं रोडनि ते मजबूर न कयो वञे। असां CC महिनत करे पास कई आहे त असांजे हिनखे अहमियत ॾिनी वञे। हिते पढ़ाई सां गॾु गॾु स्टूडेंट्स जी पर्सनैलिटी ग्रूम करण ते बि काफ़ी फोकस कयो वेंदो आहे। हितां जा टीचर्स जाम इनकरेजिंग हूंदा आहिनि। अगर तव्हां भी कामयाबी हासिल करण चाहियो था ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल जी तलाश में आहियो त अॼु हिकिड़ा यूनिवर्सिटी में दाख़िलो वठो। एहतिजाज कंदड़ उम्मीदवार मुतालबो कयो आहे त उन्हनि खे जॉइनिंग ऑर्डर ॾेई मगर जेका पकड़ियल बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। कैमरामैन यासिन सां गॾु फ़कीर सलीम, टाइम न्यूज़ कराची।